अस्सलामुअलैकुम दोस्तों। एहसान फरामोश फनकार शमन अली मीराली मुमताज़ मौलाई जूं सभई चङायूं विसारे वेठो, वेतर दुश्मन थी बीठो। शमन अली मीराली पंहिंजी रहियल या खणी ईअं चऊं त बरक़रार रहियल बि इज़त पंहिंजी विञाए वेठो। शमन अली मीराली छो मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ थी बीठो? शमन अली मीराली छो पंहिंजी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त हक़ीक़त में शमन अली मीराली एहसान फरामोश निकितो। मुमताज़ मौलाई शमन अली मीराली खे लखें इज़तूं ॾिनियूं, पर शमन अली मीराली जे मन में के नांग ई ॿिया वेठल हुआ। कुझु ॾींहं पहिरियां शमन अली मीराली पंहिंजे बयान में चयो त कुछ फनकार सभई न उनखे थोड़ो चांस मिली थो वञे तो पंहिंजी औकात भुली था चलिया था थी। जेके भी हिन वक़्तु जेके फेमस आर्टिस्ट आहिनि उहे मूंसां गॾु रहिया आहिनि। मूंखे उन्हनि जी हर शइ जी ख़बर आहे। जेके भी शाइर हिन वक़्तु ॻाइनि था, शाइर औकात में रहणु तमामु ज़रूरी आहे। ग़रीब माण्हू वटि जो पैसो वठी थो वञे, शोहरत मिले थी, उहो चवंदा असां हुयासीं अहिड़ा ई। इन में को शक न आहे त शमन अली मीराली जे अंदर में मुमताज़ मौलाई ख़िलाफ़ बाहि आहे। मुमताज़ मौलाई जी शोहरत ॾिसी शमन अली मीराली पंहिंजी ज़हनी तवाज़ुन विञाए वेठो आहे।